अस्सलामुअलैकुम दिस मॉर्निंग विथ आवाज मां मुबशिर हुसैन ऐं मूंसां गॾु मौजूद आहे अवां जी पंहिंजी साथी ऐं असांजी को होस्ट जेका आहिनि मेज़बान सबा आबडो। असां हिकु दफ़ो ॿीहर नई सुबुह सां गॾु नए उजालनि सां गॾु नई उमेदनि सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अवां जी स्क्रीननि ते असांखे पूरी उम्मीद हुई त तव्हां पंहिंजी टीवी ऑन करे आवाज़ टीवी लॻाए करे असांजो इंतज़ारु कंदा हूंदव त असां बि तव्हांखे इंतज़ारु करण जे बजाए फौरन अची वियासीं ऐं हींअर असां कोशिशि कंदासीं तव्हांजी सुबुह खे बहितर बणायूं, बल्कि बहितर खां बहितर बणायूं। अहिड़ा हाल अहिवाल तव्हां सां कयूं जेके तव्हांखे फ्रेश करे सघनि। त तव्हां पंहिंजे अॻियां नाश्ते जी टेबल सजाए छॾियो, दस्तरख़्वान सजाए छॾियो ऐं चांहि जी चुस्कियुनि सां गॾु तव्हां असांजा हाल अहिवाल ॿुधो। अॼु असां तव्हां सां इलाही अहम मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं। इलाही अहम इनवान असां वटि आहिनि, अहिड़ा इनवान आहिनि जेके तव्हांखे इलाही ज़्यादा इंफॉर्मेशन ॾेई था सघनि। न सिर्फ़ु इंफॉर्मेशन ॾींदा बल्कि इहे सभु शयूं जेके आहिनि उहे तव्हांजी ज़िंदगीअ में ज़्यादा बहितर अंदाज़ जेकॾहिं इस्तेमालु थियणु लॻियूं त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि खोड़ सारियूं शयूं तब्दील थी वेंदियूं ॾिसंदा। बिल्कुल मां हिकु सलाम कयां थी नाज़रीन खे, सब आपलो जो सलाम क़बूल पवे ऐं मूंखे उमेद आहे अल्लाह का दुआ आहे त तव्हां सभु ठीक ठाक हूंदव, ख़ुशि हूंदव, ख़ैर वाफ़ियत सां हूंदव, जिते रहो खिलंदा मुस्कुराईंदा रहो, पंहिंजे प्यारनि सां ऐं पंहिंजे ॿारनि सां दुआ सां गॾो गॾु कनेक्ट रहणु ज़रूरी आहे। दुआ हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे जंहिंसां असीं कनेक्ट रही सघूं था सभिनी सां। मिलणु मिलाइणु त परे थी वियो आहे हाणे त कंहिं वटि टाइम नाहे त हिक ॿिए सां मिलूं, पर हिकिड़ी दुआ वाहिद ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए असीं पंहिंजनि खे यादि करे सघूं था, पंहिंजनि खे दुआ ॾेई सघूं था। हिकिड़ो अहिड़ो तोहफ़ो जंहिंजा न पैसा आहिनि, जंहिंमें न टाइम जी खोट आहे। तव्हां किथे बि कहिड़े बि मूड में हुजो, अगरि तव्हांखे कोई पंहिंजो यादि अचे थो त तव्हां उनखे दुआ जे ज़रिए यादि करे सघो था। मिलूं था नथा मिलूं ख़ैर उहा अलॻि ॻाल्हि आहे, अलाह ख़ुशि रखे। असीं अगरि इहे ई लफ़्ज़ी कंहिंजे लाइ चऊं था त इहा बि हिकिड़ी ख़ुशी आहे ऐं हिकिड़ो हदियो आहे त असीं कंहिंखे गिफ्ट कयूं था दुआ जो, जेको असीं पंहिंजे लाइ बि तलब कंदा आहियूं हमेशह त असांखे दुआ ॾियो। जेके बि कम रहियल आहिनि त असांखे दुआ कयो त असांजा उहे कम थी वञनि। सो कनेक्ट रहणु ज़रूरी आहे पंहिंजनि सां या दुनिया सां। बिल्कुलु ईअं ई आहे, कनेक्ट रहणु नाज़रीन ज़रूरी आहे। ऐं असां छो जो पाकिस्तान में रहूं था ऐं बतौर मुसलमान असांजो दुआउनि सां उहो ई थोरो ख़ासि रिलेशन हूंदो आहे, इलाही ज़्यादा। अच्छा, ख़ासि तौर वरी इहो बि ॾिठो वियो आहे जॾहिं का मुश्किलात ईंदी आहे पोइ ई असांखे दुआऊं यादि ईंदियूं आहिनि। असां मुसला विछाए करे शुरू थी वेंदा आहियूं पंहिंजी परेशानियुनि जो ज़िक्र करणु ऐं पोइ असां दुआऊं कंदा आहियूं त अलाह साईं बसि रुॻो हिन दफ़ो हिन परेशानी खां कढ, आईंदा मुंहिंजी तौबा, मां दुबारा इहो कमु न कंदमि। त लाज़मी ॻाल्हि आहे वरी जॾहिं उहे परेशानियूं हल थी वेंदियूं आहिनि, जॾहिं असांजे मथां करम थींदो आहे, फज़ल थींदो आहे, वरी इंसानु पंहिंजी ज़िंदगी में निकिरी थो वञे, वरी इंसानु पंहिंजी ॿी ज़िंदगी में ॿियनि कमनि में मसरूफ़ थी थो वञे। त तव्हांखे इहे शयूं पाण सां गॾु हलाइणियूं आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे, दुआ जेका आहे उहा हिकिड़ो अहिड़ो टूल आहे जेको तव्हां कंहिंखे बि मुफ़्त में ॾेई था सघो। हे उहा ई ॻाल्हि थी वई सबा त हिकिड़े पिनड़े फ़क़ीर खां कंहिं पुछा कयो त भाउ ॾे हाल अहिवाल, जेकॾहिं तूं घणी रोज़ी जेको आहे रोज़ु कमाए वेंदो आहे त उहे पिनड़े फ़क़ीर चयो जेकॾहिं मूंखे इहे दुआ ॾियण वारा न मिलनि त मां रोज़ु जेको आहे तक़रीबन 10-12 हज़ार काॾे बि न हुया। ओह माय गॉड, यानी कि सिर्फ़ दुआ में दुआ था ॾेई वञनि, पैसा नथा ॾियनि। त उहा ई ॻाल्हि आहे नाज़रीन, दुआ फ्री आहे, मुफ़्त आहे। तव्हां पैसनि जो ख़र्चो करण जे बजाए कंहिंखे बि दुआ ॾेई करे राज़ी करे था वञो। जिते असीं ॻाल्हि था कयूं त हिते पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि असीं अञा दुआउनि जे मथां गुज़ारो था कयूं। दुनिया इलाही ज़्यादा अॻिते वधी वई आहे। दुनिया हाणे दुआउनि जे मथां मुनसर नथी करे, पंहिंजो इनसार हुन जो दुआउनि जे मथां न आहे। वो प्रैक्टिकली तौर ते शयूं करे थी पई। प्रैक्टिकली तौर ते शयूं करण जे लाइ उहो टेक्नोलॉजी यूज़ थी करे, टेक्नोलॉजी खे इंट्रोड्यूस थी करे। खोड़ सारे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में असीं ॾिसूं था पिया मुख़्तलिफ़ टेक्नोलॉजियुनि जे मथां कमु थो थिए। आर्टिफिशियल इंटेलिजेंस असांजे साम्हूं हिकिड़ो अहिड़ो टूल आहे जंहिंजे मथां सॼो दुनिया तब्दील थी चुकी आहे, दुनिया में इनकलाब अची चुको आहे। लेकिन असीं जेकॾहिं कंपेरिज़न कयूं दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां टेक्नोलॉजी जे मुक़ाबले में ऐं पाकिस्तान जे अंदरि टेक्नोलॉजी जे मुक़ाबले में त वाज़ह हिकिड़ो फ़र्क़ु नज़र ईंदो। असांखे अॼु बि किथे न किथे प्रॉब्लम्स नज़र ईंदा आहिनि। बल्कि तव्हां ॾिसो असांजी तरक़ी छा आहे। मां अचां पियो सबा रस्ते ते त हिकिड़ो इलाइक़ो आहे असांजो मंज़िल पंप, उनजे मथां हिकिड़ी पुल ठहियलु आहे। त मां जॾहिं अचां पियो त उन पुल ते मां 2 चरसी ॾिठा जेके उन पुल मां सरियो कढी रहिया हुया। मुंहिंजी वरी कोशिशि हुई त मां गाॾी खे बीहारे करे बाक़ाइदा उन्हनि खे छॾ पटियां ऐं उन्हनि खे पुलिस वग़ैरह जे हवाले कयां। जीअं ई मां ब्रेक करण जी कोशिशि कई त पोयां ॿियूं गाॾियूं हुयूं
इन करे मुंहिंजो उहो सिलसिलो न थी सघियो। वरी पोइ मां नेक्स्ट जॻह ते पहुची करे ट्रैफिक सिग्नल्स ते जेको आहे ट्रैफिक वारनि खे ॿुधायो त पोयां हे कारवाई थिए थी, तव्हां जेको आहे इन जे मथां कुझु मामिलो कयो ऐं वञी करे उन चर्चनि वारनि खे रोकियो। त जेकॾहिं असां वटि बि कहिड़ी टेक्नोलॉजी हुजे, इहे सभु शयूं CCTV कैमरा जे ज़रिए सॉल्व थींदियूं रहनि, माण्हू ॾिसंदो रहे। यानी कि तव्हां इहो चवणु चाहियो था त असीं सिर्फ़ु इन ई ॻाल्हि में फाथा पिया आहियूं त असीं पंहिंजी हिफ़ाज़त कीअं कयूं, पंहिंजे मुल्क जे असासनि जी हिफ़ाज़त कीअं कयूं, इन में ई फाथा पिया आहियूं त अॻियां कीअं वधंदासीं, टेक्नोलॉजी खे कॾहिं अपनाईंदासीं या उन मां फ़ाइदा हासिल करे कंदासीं। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे, असांखे वधणो पवंदो। ॾिसो दुनिया इलाही तरक़ी करे वई आहे, हाणे असां हिते मुख़्तलिफ़ इदारा ठाहियूं था पिया ऐं असां ॾिसूं था पिया इंफ्रास्ट्रक्चर बि ठहे थो पियो पाकिस्तान जे अंदरि, कराची जे अंदरि, सिंध जे अंदरि। असांजा रोड रस्ता बहितर था थियनि, हुकूमत कमु करे थी पई, कंहिं न कंहिं तरीक़े सां हुनजो इनिशिएट नज़र अचे थो पियो। लेकिन असल नुक़सानु इहो आहे त उहे शयूं ठाहिण खां पोइ सही तरह हुनजी सार संभाल केरु लहंदो। ॾिसो, सार संभाल लहणु तव्हांजो कमु आहे, मुंहिंजो कमु आहे, बतौर अवाम असां सभिनी जी ज़िमेदारी आहे। छो जो इहो जेतिरो इंफ्रास्ट्रक्चर तयारु कयो वेंदो आहे तव्हांजी मुंहिंजी बहितरीअ जे लाइ, इहो तव्हांजी मुंहिंजे टैक्स सां तयारु कयो थो वञे। जेकॾहिं असीं कंहिं रोड रस्ते ते का अहिड़ी शइ ॾिसूं था ऐं फ़िलहालु असांखे नज़र बि अचे थो त का अहिड़ी टेक्नोलॉजी इनखे ग्रेप करण जे लाइ मौजूदु न आहे, त तव्हां पंहिंजो हथु वधायो उन ई ॻाल्हि जे मुताबिक़। जेकॾहिं तव्हां पंहिंजी अखियुनि सां का बुराई थींदे ॾिसो त तव्हां ईमान जो पहिरियों दर्जो इहो आहे त तव्हां हुनखे हथ सां रोकियो। जेकॾहिं तव्हां हथ सां नथा रोके सघो त तव्हां हुनखे ज़बान सां रोकियो। जेकॾहिं तव्हां ज़बान सां बि नथा रोके सघो त तव्हां घटि में घटि दिलि में जेको आहे हुनखे बुरो ॼाणियो। लेकिन दिलि में बुरो ॼाणणु इहो ईमान जो बिल्कुलु सतही दर्जो हूंदो आहे। त असांखे पंहिंजे तौर ते इहे कमु करणा पवंदा ऐं टेक्नोलॉजी जे मथां कीअं कमु करिणो आहे इन जे मथां असांखे पाण खे बि सोचणो पवंदो। हर नौजवान खे सोचणो पवंदो। कुझु ॾींहं पहिरियां तव्हां हिकिड़ी न्यूज़ सोशल मीडिया ते ऐं आम न्यूज़ चैनल ते बि ॾिठी हूंदी, पाकिस्तान जो कराची जो हिकु छोकिरो जंहिं क्वांटम टेक्नोलॉजी ठाही ऐं उनखे बाक़ाइदा एलॉन मस्क जेको आहे परचेज़ कयो आहे तक़रीबन अरबनि रुपयनि जी क़ीमत में, ऐं उन जे मथां उन कमु कयो। उहो पाकिस्तानी हिकिड़ो छोकिरो जेको आहे उनजी उमिरि 24 खां 26 साल जे दरमियान एतिरी आहे ऐं उन अमेरिका जे अंदरि ॿियनि साइंटिस्ट सां वेही करे रहे पाकिस्तान में नथो काउंट इहो कयो छो त उते प्लेटफॉर्म्स आहिनि मौजूद आहिनि। वी हैव नॉट प्लेटफॉर्म्स, वी हैव नॉट IT सेक्टर्स इन सिंध ऐं जेकी नीड आहे, वी नीड IT सेक्टर्स इन सिंध ऐं वी वांट इट ऐं असांखे खपनि था। असां वटि IT सेक्टर्स हुजनि ऐं असां वटि AI ते जेको कमु थियो आहे हिन वक़्तु दुनिया में असां वटि उहो न पियो थिए। AI सां रिलेटेड खोड़ सारा कम जेके रोबोटिक सिस्टम करे रहिया आहिनि असां वटि उहे न आहिनि। असीं हिन वक़्तु बि AI खां डिॼूं पिया त असांखे रिप्लेस कयो वेंदो। रिप्लेसमेंट न आहे। अगरि टेक्नोलॉजी खे सिखंदासीं न त असीं उन मां फ़ाइदो कीअं हासिलु कंदासीं। असीं उन्हनि खां सिर्फ़ु डिॼंदा रहंदासीं त असांखे कुझु हासिलु न थींदो। हीउ जेको पाकिस्तानी छोकिरो जंहिंजी मुबशर ॻाल्हि करे रहियो आहे हीउ हिते रहंदो ई न आहे, हीउ आहे पाकिस्तानी, हिनजी सुञाणप पाकिस्तानी आहे। पर अगरि हिकिड़ो मिसाल था वठूं मुबशर, अगरि असां वटि पाकिस्तान में अहिड़ा प्लेटफॉर्म्स हुजनि, अगरि पाकिस्तान इन्हनि सभिनी शयुनि खे पाण वटि यूटिलाइज़ करे असांजी क्रीम ॿाहिरि न वञे, असांजा इहे सुठा नौजवान छोकिरा छोकिरियूं ॿाहिरि न वञनि त पाकिस्तान केतिरो न फ़ाइदो हासिलु करे सघे थो सिर्फ़ु इन छोकिरनि खे, इन यूथ खे यूटिलाइज़ करे। छो त असां वटि हर शइ मौजूदु आहे, असां वटि टैलेंट आहे, टैलेंट जी खोट न आहे। वी हैव 65% यूथ। असीं हिनखे यूटिलाइज़ किथे कयूं पिया? असां वटि प्लेटफॉर्म्स ई न आहिनि। बिल्कुलु इहो ई आहे। असांजे मुल्क जे अंदरि इन्हनि शयुनि जे मथां कमु करण जी ज़्यादा ज़रूरत आहे। अचण वारो दौर जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टेक्नोलॉजी जो आहे ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आहे। यकीननि जेके माण्हू चवनि था त आर्टिफिशियल इंटेलिजेंस अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जेका इंसाननि खे बि रिशफल करे वठंदी, उन्हनि जो बि कमु करे वठंदी, इन जी बि का न का रीज़न आहे। त जेकॾहिं तव्हां चाहियो था त उहा टेक्नोलॉजी I don't think about it. It's all myth. तव्हां छा पिया सोचो त AI छा इंसान खे रिप्लेस कंदी? इंसान ई त AI खे ठाहियो आहे। बिल्कुलु इन में को शक न आहे त इंसान ही AI खे ठाहियो आहे। सभिनी खां वॾी ॻाल्हि त इहा ई आहे। लेकिन जंहिं तरीक़े सां दुनिया जे ॿियनि मुल्कनि में AI खे ट्रेन कयो थो वञे ऐं उन जे अंदरि पंहिंजी ज़हनी सलाहियतूं कन्वर्ट कयूं थो वञनि, इहा हिकिड़ी थोरी डेंजर सूरत हाल आहे। सभा तव्हां ॾिठो हूंदो हाणे त इंटरनेशनली लेवल ते
AI टेक्नोलॉजी जी ठहियल न्यूज़ कास्टर्स विहारे बिल्कुलु करे आहिनि, न्यूज़ ॿुधाइनि थी बिल्कुलु पयूं। आहिनि। त जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां, असां बि ख़बरूं पढ़ंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं, सुभाणे जेकॾहिं आवाज़ टीवी जे पारां बि हिकिड़ी AI विहारजी वई त ॾिसो रिप्लेस त थी वियासीं न न असां। रिप्लेस आवाज़ टीवी पंहिंजे वर्कर्स खे कॾहिं बि नाहे कंदो। जी, बिल्कुलु ईअं ऐं ई पहिरीं आहे। ॻाल्हि इहा तव्हांखे मां क्लियर कंदी हा, हलां। ठीकु ॿी आहे। ॻाल्हि इहा तव्हांखे क्लियर कयां त गुज़िरियल ॾींहुं जीअं तव्हांजो जेको इहो भउ आहे, इहो भउ हाणे इहो ख़तम थी वेंदो, छो त चाइना केतिरी तरक़ी कई आहे ऐं जी ख़ासि करे AI खे जनरेट करण या वरी उन मां खोड़ सारा फ़ाइदा हासिल करण या वरी उन मां वरी रोबोटिक सिस्टम ठाहिण, इहो चाइना ही कयो आहे। इहो सॼो करिश्मो चाइना जो ई आहे। जी, बिल्कुलु। पर चाइना गुज़िरियल ॾींहुं पाण गूगल ते एड हलायो आहे त असीं जेकी AI मां जेके असीं ख़िदमतूं वठूं पिया या रोबोटिक सिस्टम असीं मुतारिफ़ कराया आहिनि, इहे जस्ट ऐं जस्ट इंसान खे, ह्यूमन बीइंग खे फैसिलिटेट करण लाइ आहिनि ऐं न की उन्हनि खे रिप्लेस करण लाइ आहिनि। सो तव्हां डिॼो न, हिन में कुझु अहिड़ियूं अञा ख़ासियतूं न आहिनि AI में ऐं रोबोट में जेके इंसान में आहिनि, लाइक फीलिंग्स। हा, बिल्कुलु ईअं ई आहे, लेकिन फीलिंग्स जे हवाले सां सभा हिकिड़ी ॻाल्हि इम्पोर्टेंट आहे। हिकिड़ी ॿी टेक्नोलॉजी जंहिंजे मथां कमु थी रहियो आहे, उहा आहे ब्रेन कंप्यूटर इंटरफेस। जी, हिन टेक्नोलॉजी जे मथां चीन या अमेरिका जे अंदरि जेको आहे ॿई मुल्क इहे कमु करे रहिया आहिनि। हाणे ॾिसूं था त मार्को केरु सिर कंदो। इन टेक्नोलॉजी में इहा ॻाल्हि आहे त जेके इंसान माज़ूर हूंदा आहिनि, पंहिंजे हथनि पेरनि खे यूटिलाइज़ न करे सघंदा आहिनि, या जेके ज़बानी तौर ते बचपन खां वठी गूंगा थी था वञनि, या जेके को न को उन्हनि जे अंदरि जेको आहे असांखे नज़र अचे थो पियो ॻाल्हाइण जे हवाले सां, ॿुधण जे हवाले सां या ॾिसण जे हवाले सां को प्रॉब्लम नज़र थो अचे, त उहो जेका ब्रेन कंप्यूटर इंटरफेस जी टेक्नोलॉजी आहे, उहा उन्हनि सां गॾु अटैच थींदी ऐं उन्हनि जे दिमाग़ खे रीड करे उहा टेक्नोलॉजी कमु कंदी। बहितरीन। यानी कि जेकॾहिं कंहिंजी ॿांह आहे त उनखे ॿांह लॻाई वेंदी ऐं उहो पंहिंजे दिमाग़ सां उनखे कमांड ॾींदो त लाइक मां चाहियां थो त मां हे चांहि जो कप खणां, त उहो जेको उनजी ॿांह आहे उहा ब्रेन इंटरफेस सां गॾु उहा इन ॻाल्हि खे सम्झी करे उहा ॿांह मूव कंदी ऐं उहा तरीक़े सां बाक़ाइदा खणी करे उनखे चांहि पीआरींदी। इन तरीक़े सां को माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॻाल्हाए न सघंदा आहिनि, त उहा ब्रेन इंटरफेस टेक्नोलॉजी जेको आहे उनजे दिमाग़नि जे अंदरि यूटिलाइज़ थींदी सभा, ऐं उहो बाक़ाइदा कम्युनिकेट करे सघंदा, पंहिंजे दिमाग़ सां उहे शयूं पंहिंजूं पहुचाए सघंदा। त इहा हिकिड़ी वॾी बहितरीन टेक्नोलॉजी आहे जंहिंजे मथां कमु थी रहियो आहे, ऐं असीं उमेद था कयूं त जॾहिं इहे टेक्नोलॉजी सक्सेस थी वेंदी, हालांकि इहा इनिशिएट बि थी चुकी आहे अमेरिका जे खोड़ सारनि रियासतनि में ऐं चाइना जे अंदरि बि। असीं उमेद था कयूं त इहा पाकिस्तान बि अचे ताकी बीमारियुनि जे हवाले सां जेके ज़हनी बीमारियूं आहिनि, जेके अहिड़ी माज़ूरी वारा मामलात आहिनि, बिल्कुलु ईअं आहे, यूटिलाइज़ करे सघंदा। बिल्कुलु, ऐं खोड़ सारियूं टेक्नोलॉजीज़ आहिनि, ॻाल्हाइण वेंदासीं त खोड़ सारा अहिड़ा असां वटि प्लेटफॉर्म्स आहिनि जिन खे ॾिसंदासीं त ओ माय गॉड ही बि थी रहियो आहे। जीअं हाणे मुबशर तव्हांखे हिकिड़ी टेक्नोलॉजी ॿुधाईंदासीं, हिकु ॿी टेक्नोलॉजी मुबशर मां तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां, जेका आहे ब्लाइंड लाइ, जेके ब्लाइंड पेशेंट्स आहिनि, जेके ॾिसी नथा सघनि। हाणे हिकिड़ी अहिड़ी चिप लॻाई वञे थी उन्हनि जे जूतनि में त तव्हांखे स्टिक जी बि ज़रूरत नाहे। हिकिड़ो जूतो मुतारिफ़ करायो वियो आहे जेको वाइब्रेट करे थो, वाइब्रेट सां गॾोगॾु उन्हनि जे अॻियां हिकिड़ी चिप लॻल आहे जेको ॿुधाए थो त तव्हांजे 4 खां 5 कदम ते हिकिड़ो खॾो आहे, या वरी 6 खां 7 कदम ते गाॾी बीठी आहे, या को पेट आहे, या वरी को इंसान आहे, सभु कुझु उहो ॿुधाए थो। हाणे तव्हांखे स्टिक जी ज़रूरत नाहे, तव्हांजे आसपास जूं जेके मूवमेंट्स आहिनि हर शइ उहा चिप ॿुधाए थी। तव्हांजे एयर में हिकिड़ो एयरबड लॻल आहे, उनजे ज़रिए तव्हांखे सॼी ख़बर पए थी, यानी कि तव्हां सां हिकिड़ो इंसान गॾु हली रहियो आहे। सो अहिड़ियूं टेक्नोलॉजीज़ खोड़ सारियूं आहिनि त हाणे हिकिड़ो ब्लाइंड शख़्स ब्लाइंड न रहंदो, हिकिड़ो माज़ूर शख़्स माज़ूर न रहंदो, छो त टेक्नोलॉजी खोड़ सारी क्रिएट थी रही आहे। सो नाज़रीन, हाणे हलंदासीं ब्रेक था वठूं मॉर्निंग टेक्नोलॉजी आहे ब्रेक वारी। अच्छा, ब्रेक वारी ब्रेक वारी त असांजी पुराणी टेक्नोलॉजी आहे। नाज़रीन, ब्रेक था वठूं, वरी वापसि था अचूं मॉर्निंग विद आवाज़ में।
वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ऐं नाज़रीन ही प्रोग्राम ॾिसी रहिया तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। असीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं खणी आया आहियूं, पर हिन वक़्तु असीं ॻाल्हाए रहिया आहियूं मार्का हक़ ते, जेकी असांजी कामयाबी आहे, जेको असांजो निशान आहे, उहो निशान जेको असीं सभिनी मुल्कनि ते छाप छॾी आहे, उहो निशान आहे मार्का हक़, जंहिंसां असांखे कोई बि बीट नथो करे सघे। ऐं असीं सभिनी जे अॻियां ॾाढो ऊचो करे चई सघूं था त हा, असीं पाकिस्तानी आहियूं ऐं पाकिस्तान कंहिंखां बि पुठिते नाहे। इन हवाले सां नाज़रीन असीं लाइन ते वरितो आहे रिटायर्ड ब्रिगेडियर फारूक हमीद खान साहब। अस्सलाम वालेकुम, आपका बहुत शुक्रिया, आपने हमें ज्वाइन किया। वालेकुम सलाम, बहुत शुक्रिया, थैंक यू जी। फारूक हमीद साहब, मैं आपसे जरूर पूछना चाहूंगी कि मार्का हक को पूरा 1 साल गुजर चुका है, क्या देखते हैं आप, कैसे देखते सूरत हाल? बच्ची वेल डिजर्व, ये जो हम इसको ऑब्जर्व कर रहे हैं, इसका 1 साल पूरा हो गया जी। और जरूरी है कि इसको हम बिल्कुल जोश और जज्बे के साथ इसको ऑब्जर्व करें, सेलिब्रेट करें, क्योंकि एक बहुत बड़ा एक बड़ी कामयाबी न सिर्फ मुसल्लह फौज की बल्कि पूरे पाकिस्तानी कौम की बड़ी कामयाबी। और मार्का हक तो एक्चुअल आप ये समझें कि पाकिस्तानी कौम की यूनिटी की कामयाबी, इत्तेहाद की कामयाबी है। ऐसा तो ये जब भी इंडिया पाकिस्तान के कोई इस किस्म का जंग होती है, या हमने 65 की जंग भी देखी है, उसके बाद भी जो मार्के कुछ हुए हैं, उसमें एक चीज बड़ी जो वादे तौर पर सामने आई कि पाकिस्तानी कौम जब इंडिया की बात आती है तो सब वो अपने सियासी डिफरेंसेस, अपने और बात वो भूल जाते हैं और यूनाइट हो जाते हैं। और यही चीज है जो कि फिर इंडियन के लिए परेशानी करती है। और फिर यही इत्तेहाद होता है कि जब कौम आपकी मुसल्लह फात के पीछे खड़ी हो जाए, खासकर ये इस किस्म के जंगी हालात में, जब दुश्मन ने आप पे हमला किया हो। जारियत इंडिया ने की थी, पाकिस्तान ने जारियत नहीं की थी। हमने तो जारियत का मुंह तोड़ जवाब दिया जो कि इंडियन एक्सपेक्ट नहीं कर रहे थे। तो उसमें फिर जो फौज का मुसल्लह फात का जो अपना मोरल है, वो जारी बात है स्काई हाई हो जाता है कि कौम हमारे पीछे है, कौम हमें कामयाब देखना चाहती है। तो फिर एक जब इंडिया की बात आती है तो एक वैसी पाकिस्तानी कौम में इंक्लूडिंग यंग पर्सन एक खास किस्म का जज्बा है, एक स्पिरिट है जो कि फिर सामने आ जाती है। और देख रहे हैं अभी भी वो कुछ सीन अभी हम दिखा रहे हैं, मीडिया दिखा रहा है कि कैसे आम शहरी जो है अपनी बंदूकें लेके उन्होंने जो ड्रोन्स आए थे, इंडियन ड्रोन, उनके ड्रोन्स को उन्होंने ड्रोन पे फायरिंग की और ड्रोन गिराने की कोशिश की। तो अब आप देखें कि ये क्या शो करता है, ये शो करता है अवाम का जज्बा, अवाम की रुबल वतनी। तो यही मैं समझता हूँ कि सबसे बड़ी हमारे लिए जो है वो हमारे स्ट्रॉन्ग हथियार है। बाकी तो जहां तक मुसल्लह अफवाज के ताल्लुक है, उनकी ट्रेनिंग, उनकी एक्सपर्टीज और उनकी काबिलियत, और जिस तरह उन्होंने वो टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया, और जिस तरह जिसको हमेशा कहते हैं मैन बिहाइंड द गन, बंदूक कितनी ही की न हो, लेकिन अगर बंदूक चलाने वाला जो है वो भी माहिर हो, वो भी एक्सपर्ट हो, अपने काम में काम जानता हो, तो फिर जाहिर बात है फिर सोने पे सुहागा होता है। और यही कुछ हमने देखा है तो पिछले 4-5 दिन की जो जंग हुई है। बिल्कुल ऐसा ही है। फारूक हमीद साहब, अब ये बताइएगा, ऑपरेशन बुनियाद महसूस की कामयाबी के बाद ये जो खित्ते का तवाजुन एकदम बिल्कुल तब्दील हो गया है, तो इंडिया तो बिल्कुल अब सदमे से अभी तक नहीं निकल सका 1 साल पूरा होने के बावजूद भी। हाँ, ये एक बड़ा एक इम्पैक्ट हमने देखा है कि इंडिया जो देखना मसला ये है कि वो ये समझते थे कि हम एक बहुत बड़ी इकोनॉमिक पावर है, हम एक बहुत बड़ी मिलिट्री पावर है, हमें तो कोई हरा नहीं सकता, हमें शिकस्त कोई दे नहीं सकता। और पाकिस्तान छोटा सा मुल्क है जी, इनकी क्या जरूरत, इनकी क्या हिम्मत, ठीक है। लेकिन वो मामला सारा उल्टा हो गया। अब उनका जो फॉल्स फ्लैग ऑपरेशन था पहलगाम वाला इंडियन ऑक्युपाइड कश्मीर में, वो उल्टा उनके गले पड़ गया। और जब हमने उनपे जब उन्होंने हमला तो तहत उन्होंने की, तो जब हमने जवाब दिया तो वो तो जाहिर बात है। और प्रेसिडेंट ट्रम्प जो है वो भी पाकिस्तान की दुनिया की तारीफ नहीं हुआ कि अमेरिकन प्रेसिडेंट 70 मरतबा बोल चुका है, शायद इससे भी ज्यादा, कि जी 11 वो शुरू हुआ था 6 जहाजों से, अब वो आगे 11 जहाजों, ठीक है, जो इंडियन जो है वो गिराए गए। तो आप देखें कितनी जग ईसाई हुई है इंडियंस की, उनकी नेशनल लेवल पे, उनकी पॉलिटिकल लीडरशिप की, कितना
इंडियन नेशन जो है, कौम जो है वो कितना डीमोरलाइज हो। तो ये बीजेपी आरएसएस की सोच वाले लोग थे, इनके साथ यही होना था। और इंटरनेशनल लेवल पे उनकी क्रेडिबिलिटी कितनी खत्म हुई है। उनका जो नैरेटिव था पहलगाम का कि जी पाकिस्तान ने कराया था, जिसकी जी वो उन्होंने इंटरनेशनल वर्ल्ड ने कम्युनिटी उसको बाय आउट ही नहीं किया और उसको लिफ्ट ही नहीं कराई इंडियंस को। वो तो मुझे नैरेटिव ये बनाते थे ना कि जी पाकिस्तान दहशतगर्दी का गढ़ है, पाकिस्तान दहशतगर्दी को सपोर्ट करता है और करता है, ये क्रॉस बॉर्डर ही है। लेकिन वो तो मामला सारा उल्टा हो गया उसका। अब जो भी वो बोलते हैं, इंटरनेशनल कम्युनिटी कहती है कि यार ये बार बार झूठ बोलते हैं, चाहे उड़ी हो, पुंछ हो, बालाकोट हो और फिर पहलगाम। इंडियन जो है इनका तो काम ही है कि ये झूठ बोलते हैं और हमें वर्गलाते हैं इंटरनेशनल कम्युनिटी को। तो ये हुआ कि उनकी जो क्रेडिबिलिटी है ना इंटरनेशनल लेवल पे, वो तबाह होकर रह गई है। उनको बात ही कोई नहीं मानता। जी बिल्कुल ऐसा ही। फारूक हमीद साहब, आप देख रहे हैं आजकल की सूरत हाल, जैसे हमने भारत को उसी के घर में जाके शिकस्त दे दी और हमारी अफवाज की ये बहुत बड़ी कामयाबी है, पाकिस्तान की कामयाबी है। इसके बाद हम अफगानिस्तान के हालात देखते हैं जो कि जंग के लिए तैयार हो गए और वहां भी यही सूरत हाल नजर आई कि पाकिस्तान दिफा करता हुआ नजर आया और पुरअमन नजर आया। जी देखिए, वही हुआ ना कि जो इसराइल अमेरिका इसराइल इंडिया का जो नेक्सस था अफगान तालिबान गवर्नमेंट के साथ, वो कई सालों से चल तो रहा था। लेकिन वो जैसे इंडियन ने इस जंग में मार खाई है, मार के हक में, तो उसके बाद क्या हुआ, उन्होंने कहा अच्छा जी ठीक है, फिर आप ये जो रवायती जंग है इसमें तो आपने हमें ओढ़ा के रख दिया, तो अब हम आपको निबड़ते हैं ये दहशतगर्दी वाली मामला थे। तो फिर उन्होंने अफगानिस्तान के अंदर जो हजारों दहशतगर्द हैं, कई दर्जन ग्रुप जो है वो वहां पे अफगानिस्तान की सरजमीन पे जिनको उन्होंने पाला है, बड़ा किया है, उसको हथियार दिए, सब कुछ किया है, तो उन्होंने उनको लॉन्च कर दिया। और फिर देखा आपने कि 26 फरवरी को क्या हुआ कि जब 53 जगह पे एक वक्त पे अफगानिस्तान की तरफ से पाकिस्तान पे हमले हुए बॉर्डर के ऊपर, 53 जगह पे एक वक्त के ऊपर। तो हमने तो नहीं हमले वो किए थे। तो फिर हमने कहा ठीक है, फिर तुम्हें निबड़ते हैं, इस तरह आते हो तो फिर इस तरह भी तुमको मिलने पड़ते हैं। और इन्होंने फिर जनाब वो 4 हफ्ते दबा के एयर स्ट्राइक्स की, दबा के उनको 32 किलोमीटर ये जो हमारा जोर वाला अफगानिस्तान बलूचिस्तान वाला बॉर्डर लगता है, वहां पे हम अंदर गए, 32 किलोमीटर जाके उनकी पतली सैकड़ों पोस्ट उनकी डिस्ट्रॉय की, दर्जनों हमने कैप्चर की। उसके बाद जो उनको जो बेसिस थे दहशतगर्दियों के, हमने सुना है जहां ये प्लान्स बनाते थे कि कहां जंग करनी है, कहां हमला करना है, पाकिस्तान ने उसी पे कब्जा कर लिया। यही तो है ना, ये वजह ये है कि वो समझते हैं, वो कहते हैं कि जी अब हम ईस्टर्न बॉर्डर पे भी इनको एंगेज करेंगे, हम पाकिस्तान को वेस्टर्न बॉर्डर पे भी पिन डाउन करेंगे। तो फिर आप देखें जनाब, ये इकोनॉमी इनकी, मईशत इनकी इतनी है नहीं है, तो ये बर्दाश्त नहीं कर सकेंगे, स्टेमिना ही नहीं इनका जंग करने का। लेकिन अब आप देखें कि फिर 2 मरतबा हमने, बल्कि 3 मरतबा भी चंद दिन पहले फिर एयर स्ट्राइक्स हुई है, क्योंकि वो इंडियन फैक्टर जो है अफगानिस्तान से वो ज्ञात नहीं और ना कभी हो जाएगा। इसराइल का जो फैक्टर है वो भी ये नेक्सस कभी खत्म नहीं होने लगा। तो ये इसका तरीका एक यही है कि जनाब अफगान तालिबान गवर्नमेंट अगर वो अपना एहसान फरामोशी करते रहते हैं और वो बाज नहीं आते हैं, तो फिर ये एक तरीका है कि इनको सबक सिखाते रहे, ताकि एक वक्त पर वो भी कहेंगे यार बस बहुत हो गया है, अब मेरा ख्याल है इस चीज को पाकिस्तान में दहशतगर्दी जो हम कर रहे हैं अफगानिस्तान से, इसको खत्म करें। जी ब्रिगेडियर साहब, ये बताइएगा, अभी इस जंग में शिकस्त के बाद इंडिया मक्कारी की चालें चल रहा है और जिस तरह उसने पाकिस्तान में प्रॉक्सी को जो है वो इस्तेमाल करना शुरू कर दिया है, अब इस प्रॉक्सी के अगेंस्ट हम कैसे कामयाब हो सकते हैं? अवामी सतह पर हमारे लोगों को क्या करना चाहिए? देखिए जी, अवामी ये को पहलियां नहीं है, ये तो ये जो वॉर ऑन टेरर थी, ये 20-25 साल से चल रही है। दहशतगर्दी जो पाकिस्तान में 80,000 पाकिस्तानी इसमें शहीद हो चुके हैं, वो 8 हजार हमारे फौजी अफसर जवान वो शहीद हो चुके हैं। फिर अभी आपने देखा है कि पिछले 3-4 साल में तो मामला बहुत ज्यादा बढ़ गया है। केपी में, बलूचिस्तान में, शहरों में ये दहशतगर्द आते हैं। इनकी कोशिश देखें, इनकी कोशिश ये है कि अवाम को डिमोरलाइज किया जाए और ये पुलिस को डिमोरलाइज किया जाए, लॉ एनफोर्समेंट एजेंसी पे हमले किए जाएं, चाहे वो सुसाइड हमले हों, चाहे वो वैसे चेक पोस्टों के ऊपर हों,
या वैसे घरों पे आके हमले करें, लोगों को मजबूर करें खेती में, बलूचिस्तान में, कि लोग जो है वो बददिल होकर इनको ज्वाइन करें। सुइसाइड बॉम्बर बड़े लोग पकड़े भी गए हैं, प्रेस कॉन्फ्रेंसेस भी आपने सारी देखी हैं। तो ये उनका तरीका वारदात ये है कि लोगों को किसी तरह रियासत से डिसएंगेज करो, लोगों को रियासत से बिल्कुल मायूस कर दो, ठीक है जी। तो ये एक लॉन्ग टर्म तरीका होता है जो ये इस किस्म की दहशतगर्दी होती है कि एक्टिव हमले भी हों और फिर उसके बाद सोशल मीडिया को भी इस्तेमाल किया जाए और लोगों के माइंड सेट को चेंज किया जाए। लेकिन बाद में ये ना, पाकिस्तानी कौम एक बड़ी यूनिक किस्म की कौम है, इनमें वो रेजिलियंस अंग्रेजी का लफ्ज़ है वो बहुत है। ये हर मुश्किल आजमाइश में, हर मुश्किल दौर में ये कौम ऐसे खड़ी हो जाती है कि दुश्मन परेशान हो जाता है कि अब क्या किया जाए भाई। फारूक हमीद साहब, आखिरी सवाल मैं आपसे जरूर करना चाहूंगी, मैं आपसे जरूर पूछना चाहूंगी, मार्का हक के बाद फिर हमने ये टेबल टॉक देखी जो ईरान अमेरिका के बीच में पाकिस्तान ने करवाई। इस वक्त आप पाकिस्तान का लेवल कहाँ देखते हैं? पाकिस्तान का लेवल बहुत हाई है जी, चाहे अमेरिका हो, चाहे ईरान हो, चाहे बाकी मुसलमान मुमालिक हो, सब पाकिस्तान का जो पीस इनिशिएटिव है, पाकिस्तान की जो ये सालसी वाला किरदार है, इसको पूरी दुनिया ने सपोर्ट किया है। इससे पाकिस्तान का इमेज एट इंटरनेशनल लेवल जो है वो और बढ़ गया। और अब तो ये लोग ये कह रहे हैं कि गालिबन इस्लामाबाद में शायद, मैं लाइट टोन में बात कर रहा हूँ, लोगों ने कहा जी मेला लगता है फिर सजने वाला है। और क्योंकि ईरान ने और अमेरिका के दरमियान जितने डिफरेंसेस थे वो काफी कम हो गए हैं, ठीक है ना जी। बहुत उनको बहुत बिहाइंड द सीन, बिलो द टेबल, ओवर द टेबल बहुत सफारत करी हुई है और हर चीज तो जारी बात है पब्लिक नहीं की जाती है। वो कह रहे हैं कि अमेरिका और ईरान आर क्लोज टू अ डील, लेकिन पिछले कल शाम से जरा मायूसी है कि फिर ईरान और ने जो हमले किए हैं यूएई के ऊपर, जो यूएई के ऊपर, लेकिन ये उनके ईरान के अंदर भी उनकी पॉलिटिकल लीडरशिप को भी मैं बयान पढ़ा था, वो भी इस पे नाराज है कि ये रेवोल्यूशनरी गार्ड जो है जब एक तरफ सफारतकारी कर रही है उनकी पॉलिटिकल लीडरशिप, तो इस तरह के हमले करने की कोई जरूरत नहीं थी इस स्टेज पे, क्योंकि ये सिर्फ रूम में भंग डालने वाली बात है। तो ईरान के अंदर भी ऐसे एलिमेंट हैं, खासकर उनके जो रेवोल्यूशनरी गार्ड में एक एक्सट्रीम सोच वाले, माइंडसेट वाले, कि वो गालिबन नहीं चाहते, तो वो उनका मूड बड़ा क्लियर है। वो कहते हैं कि हम आखिरी शख्स तक जो है लड़ते रहेंगे और हम इन सबको जो हमारे दुश्मन उनको मारेंगे। हालांकि सफारतकारी भी एक चीज होती है, उनकी अपनी पॉलिटिकल लीडरशिप भी ये चाह रही है। तो उम्मीद करते हैं कि ये ईरान और यूएई के दरमियान जो लेटेस्ट कल रात को ये हंगामा हुआ है, ये कूल होगा जल्दी, स्टेट ऑफ इंशाल्लाह, बिल्कुल इंशाल्लाह। हम यकीनन दुआगो है ब्रिगेडियर साहब, और बल्कि पूरी कौम ही दुआगो है कि एक दफा ये मार्का भी हमारा सर हो जाए। सर, आपका बहुत ज्यादा शुक्रिया अदा करेंगे, आपने टाइम दिया, हमारी सुबह बेहतर बनाई, हमारे व्यूवर्स के लिए, नाजरीन के लिए आपने अपना टाइम निकाला, बहुत शुक्रिया आपके टाइम का। नाजरीन, असां अगर मौजूद हुआ रिटायर्ड ब्रिगेडियर फारूक हमीद खान साहब, जेके असां अगर वीचार वंडी रहा हुआ तो मार्का हक जो मार्को जेके 1 साल मुकम्मल थी वियो आहे, असां ख़ुशियूं सेलिब्रेट करे रहिया आहियूं, ख़ुशियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक, हिकु दफ़ो ॿीहर वापसि ईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था दिस मॉर्निंग विथ आवाज़ में। एक दफ़ो ॿीहर ब्रेक खां पोइ असीं मोटी आया आहियूं तव्हांजे ख़िदमतनि में। यकीनन तव्हां पंहिंजी स्क्रीन ते लाइव असांखे ॾिसी रहिया आहियो, पंहिंजी नाश्ते जी टेबलूं सजाए करे। ब्रेक ते वञण खां पहिरियां असां जंहिं टॉपिक जे मथां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं उहो इंतहाई अहम मौज़ू आहे जेको असांजे दिलियुनि जे वेझो आहे, छो जो ही
फतह जो मौक़ो आहे, ही जीत जो मौक़ो आहे ऐं हिन जीत खे सेलिब्रेट करण जो इहो मौक़ो आहे त छो न पंहिंजी हिन जीत खे, पंहिंजी हिन फतह खे 1 साल पूरो थियण खां पोइ बाक़ाइदा सुठे तरीक़े सां जशन मल्हायो वञे ऐं प्रॉपरली तव्हां असांजे प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ अदवार में इहो सिलसिलो ॾिसंदो रहंदो। नाज़रीन, हे उहो मौक़ो आहे जंहिंजी मिसाल क़ुरान पाक मां खई वई त इन्नल्लाह युहिब्बुल लज़ीना युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़न कान्नहुम बुनियानुन मरसूस। बुनियानुन मरसूस हे उहो जुमिलो, हे क़ुरान पाक जी उहे आयत जंहिंजे बारे में तर्जुमो आहे त बेशक अल्लाह उन्हनि माण्हुनि सां मोहबत करे थो जेके संदसि वाट में सफ़ बणाए वञनि था, ॼण त उहे मज़बूत ॻंढियल भित यानी बुनियानुन मरसूस आहिनि। पाकिस्तानी क़ौम सॼी जेको आहे बुनियानुन मरसूस आहे, सॼी जेका आहे उहा हिकु ॻंढियल भित वांगुरु आहे। जॾहिं बि पाकिस्तान जे मथां का बुरी नज़र सां ॾिसंदो आहे त असां सभु जागी पवंदा आहियूं ऐं हिक ॿिए सां यकजेती करे असीं सफ़नि में अॻियां बीठा हूंदा आहियूं। सवा छा मनाज़िर अवां ॾिसो पिया अवाम में बुनियानुल मरसूस ऐं जंहिंखे असीं चऊं था त असांजे दिफ़ा जो ॾींहुं ऐं पाकिस्तान खे दिफ़ा करण जो पूरो मौक़ो मिलियो, हक़ हासिल हो। जॾहिं असीं अटैक कयोसीं उन्हनि जे घर में ई वञी, हिंदुस्तान हुजे, इंडिया चऊं, खणी भारत चऊं, टिनी नालनि खे अगरि मिक्स कयूं त हिकिड़ो ई नालो अचे थो जेको असांजो दुश्मन पाण खे सम्झे थो, पर असीं कंहिंजा दुश्मन न आहियूं। पाकिस्तान कंहिंजो दुश्मन न आहे, अमन पसंद मुल्क आहे ऐं असां जेको ही मौक़ाए हक़ सेलिब्रेट करे रहिया आहियूं उनखे पूरो साल थी चुको आहे। गुज़िरली तक़रीब थी आहे, बहितरीन तक़रीब जंहिंमें पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, सिंध जा सूबाई सीनियर वज़ीर शर्जील नाम अहमद साहब, CM साहब ऐं ॿिया खोड़ सारा वज़ीर, CM ऐं ॿिया खोड़ सारा माण्हू हुते मौजूदु हुआ। बहितरीन तक़रीब थी मौक़ाए हक़ जे हवाले सां। इन हवाले सां वधीक पुछंदासीं, असांखे रिपोर्टर जॉइन कयो आहे शाहिद मीर सातो साहब, उन्हनि खां तफ़सील मालूम कंदासीं। शाहिद साहब, अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु हिकिड़ो ख़ुशीअ जो मौक़ो आहे पाकिस्तान जे लाइ ऐं इहो जॾहिं बि का ख़ुशीअ जी ॻाल्हि हूंदी आहे या जॾहिं को मौक़ो हूंदो आहे त सिंध हुकूमत इहा हमेशह कोशिशि कंदी आहे त हुन में पोइते न रहंदी आहे। ईअं ई गुज़िरियल ॾींहुं जॾहिं मार्काए हक़ हिकिड़ो पाकिस्तान जी तारीख़ जो वॾो जेको ॾींहुं आहे उनजो मौक़ो आयो त सिंध हुकूमत हिकिड़ो बहितरीनु जेको आहे इवेंट आहे उनजो अरेंजमेंट कयो, जंहिंमें न रुॻो जेका आहे असांजी जेको आहे सियासी क़यादतूं मौजूदु हुयूं, पर हुन में पाकिस्तान जी जेके दिफ़ाई कुवतूं ऐं क़यादतूं जेके आहिनि उहे पिणु मौजूदु हुयूं। DG रेंजर्स जेको आहे सिंध उहो बि हिन प्रोग्राम में मौजूदु हुयो, हुन सां गॾु IG सिंध जेको आहे उहो पिणु हिन प्रोग्राम में मौजूदु हुयो, हुन सां गॾु कोर कमांडर कराची जेको आहे उहो पिणु हिन प्रोग्राम में मौजूदु हुयो। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी जेका लेडीज़ जी सदर आहे फरियाल तालपुर साहिबा, उहा पिणु हिन प्रोग्राम में मौजूदु हुई। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जो अॻूणो दिफ़ाई वज़ीर जेको आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे जेका हिन समूरे जेको आहे हिन प्रोसेस दौरान जॾहिं ही ऑपरेशन हले पियो मार्काए हक़ जो, जॾहिं भारत पारां मुख़्तलिफ़ मीडिया प्लेटफॉर्म ते इहे ॻाल्हियूं कयूं वयूं त असां पाकिस्तान खे जेको आहे फलाणी कराचीअ खे असां उॾाए छॾियो, असां हैदराबाद कीअं कयो, असां हूअं कयो, त उन दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी इंटरनेशनल मीडिया ते पंहिंजो जेको किरदारु अदा कयो उहो कंहिंखां विसरण जोॻो न आहे। हीउ हिकिड़ो वॾो मौक़ो हुयो ऐं हिन वॾे मौक़े में पाकिस्तान जी आर्मी चीफ आसिम मुनीर साहब पारां जेका बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो वियो, जेको फजर जे टाइम ते इंडिया खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वियो, उहो अॼु ताईं जेको आहे असांखे यादि आहे। ऐं जेका इंडिया जेको अॼु बि जेको आहे मुख़्तलिफ़ सोशल मीडियास ते मुख़्तलिफ़ पंहिंजा जेके न्यूज़ चैनल्स आहिनि उन्हनि ते जॾहिं उहे प्रोपेगेंडा करे थी, उन्हनि वटि उन खां सवाइ हींअर कुझु बचो ई न आहे, छाकाणि त उन्हनि खे जॾहिं मुंहुं तोड़ जवाबु मिलियो, उहो जेको मुंहुं तोड़ जवाबु हुयो उहो मार्काए हक़ जे दौरान मिलियो, जंहिं महिल 6 वॾा जहाज़ जेके आहिनि इंडिया जा पाकिस्तान पारां जेके आहिनि उहे किराया विया। इन दौरान जेको आहे उहे वॾा जहाज़ जिन खे हू वॾा नाला ॾियनि पिया, राफेल ऐं वॾियूं उन्हनि जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, पर जॾहिं पाकिस्तान जी हदुनि में उहे पहुता त पाकिस्तान जी जेका एयरफोर्स आहे उन्हनि सां जेको आहे दिफ़ाई शानदार दिफ़ाई मुज़ाहिरो करे ॾेखारियो ऐं उन्हनि खे जेको आहे किराए ऐं इंडिया खे जेका आहे उन्हनि खे शिकस्त सां जेको आहे नवाज़ी वई, उन्हनि खे ॿुधायो त तव्हां जेके शिकस्त जे लाइक़ु आहियो। अॼु बि
पाकिस्तान जो जेको मोराल आहे उहो बुलंद आहे। गुज़िरियल ॾींहुं जेका तकरीब थी हुन दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी इहा ॻाल्हि कई त कामयाबी जेका आहे उहा असांजी जेका आहे कामयाबी जेका हिन ऑपरेशन दौरान थी उन खां पोइ इंटरनेशनल जेके मुल्क आहिनि उन्हनि बि जेको आहे पाकिस्तान जी तारीख़ खे जेको आहे उन्हनि वरजायो ऐं पाकिस्तान हमेशह तारीख़ी मुल्क रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी इहा बि ॻाल्हि कई त असां जॾहिं बि जंहिं बि मुल्क में वियासीं त उते असांखे इज़त सां ॾिठो वियो, इज़त नज़रुनि सां ॾिठो वियो। एतिरे क़दुरु जो हिन वक़्तु ईरान ऐं अमरीका ऐं इसराइल वारो जेको मामिलो आहे उन में बि पाकिस्तान जो जेको किरदारु आहे उहो तमामु बहितरीनु रहियो। गॾोगॾु इन तक़रीब में जेको आहे इहो महसूसु करायो वियो, इहो असांखे बावर करायो वियो त असां सभु हिकु क़ौम जे हिकु झंडे जे हेठां समूरा माण्हू जेके गॾु थी विया आहियूं, छाकाणि त हिन प्रोग्राम में न रुॻो पाकिस्तान जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि शरीक हुया पर मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके सफ़ीर हुया उहे बि हिन प्रोग्राम में आयल हुआ। मुख़्तलिफ़ डेलीगेट्स जेके आहिनि उहे बि हिन तक़रीब में आयल हुया। उन्हनि सभिनी खे हिन प्रोग्राम में गॾु कयो वियो। साफ़ी समाजी माण्हू नाज़रीन खे बि ॿुधाइजो त सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पंहिंजी तक़रीर में मीडिया जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई त पाकिस्तान जी मीडिया हिन में छा किरदारु अदा कयो ऐं इंडिया जो मीडिया त असां ॾिसूं ई पिया जे लाहौर में पोर्ट जे मथां हमिलो करे छॾियो। अॼु ताईं असां लाहौर में पोर्ट न आहे ॾिठो त इन हवाले सां असांजी नाज़रीन खे ॿुधायो त मीडिया जे हवाले सां उते शर्जील साहिब छा ॻाल्हि ॿोल कई। हा जी बिल्कुलु, उते तक़रीब में बि इहा ॻाल्हि थी ऐं असां तव्हांजे साम्हूं बि इहा ॻाल्हि आहे त शर्जील साहिब जे प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई त असां जेको आहे जंहिंमहिल राति जो घर में वेठा हुआसीं त असांखे सोशल मीडिया ऐं मीडिया ते इहो पैगाम मिलियो त इंडिया जेको आहे पाकिस्तान में लाहौर में कोर्ट ते हमिलो करे छॾियो आहे। त हिकिड़े क़िस्म जी मश्करी या हिकिड़े क़िस्म जो ईअं सम्झो त उहो थी वेंदो आहे त उहा ॻाल्हि शर्जील साहिब चयो त बाबा इंडिया जेका आहे उहा हाणे जेका मीडिया जो जेको हथियार आहे न उनखे इस्तेमालु करण जी कोशिशि करे थी पर उते जेका मश्करीअ वारी जेके ॻाल्हियूं आहिनि उहा करे थी। पर पाकिस्तान जा जेके बहितरीन एंकर्स हुया या पाकिस्तान जा जेके जेको दिफ़ा कंदड़ चैनल हुया, छाकाणि त ही रुॻी हथियारनि जी जंग न आहे या ही हिकिड़ो हू जहिड़ो न आहे पर हिन में जेको इंडिया जेका प्रोपेगेंडा सोशल मीडिया ऐं मुख़्तलिफ़ मीडिया प्लेटफॉर्म तां करे थी। अॼु बि अगरि ॻाल्हि कजे त इंडिया जा काफ़ी सारा चैनल्स जेके आहिनि उहे पाकिस्तान जे बका खे चैलेंज कनि था। काफ़ी मामलनि में सियासी मामला हुजनि, ॿिया मामला हुजनि, हुननि वटि वेड़े जे लाइ हींअर को बि हथियार न बचियो आहे, छाकाणि त हथियारनि जी वेड़ हुननि करे ॾिठी। पाकिस्तान हुनखे हुनजो मुंहुं तोड़ जवाबु ॾेई छॾियो, चाहे उहा हथियारनि जी वेड़ हुजे, चाहे उहा जेका आहे उहा जंगी जहाज़नि जी वेड़ हुजे, उनमें पाकिस्तान जेका आहे पंहिंजो हिकिड़ो बहितरीन किरदारु अदा कयो। असांजे चीफ मार्शल आसिम मुनीर पारां जेको हुननि खे बहितरीन जवाबु ॾिनो वियो उहो अॼु ॾींहं ताईं उहे विसारे नथा सघनि। हाणे हुननि वटि कुझु बचियो न आहे त हाणे ज़ाहिरी आहे उहो सोशल मीडिया ते अॼु बि जॾहिं साल गुज़री विया तॾहिं बि माना हुननि जूं साॻियूं सोशल मीडिया ते ॻाल्हियूं आहिनि त असां पाकिस्तान खे हीअं करे छॾियो, असां पाकिस्तान खे ऊंधो करे छॾियो, असां जेको आहे लाहौर में पोर्ट खे उॾाए छॾियो। हाणे लाहौर में पोर्ट मौजूदु ई न आहे त हुन पोर्ट खे कीअं उॾायो। उन खां अलावा कराची में असां जेको आहे कराची तबाह करे छॾी। हुननि हिकिड़ो अहिड़ी ॻाल्हि कई जेका माना नाक़ाबिले माना उहा आहे त पोइ बाबा कराची का नंढड़ो शहर थोरी आहे, थोरी का नंढी शइ थोरी आहे। कराची वसीम तरीन आबादी जो शहर आहे ऐं कराची पाकिस्तान जी शहर आहे ऐं दिलि आहे। उनखे केरु हथ त छा पर हुनजे लाइ केरु सोचींदो त बि हुनजे लाइ इहो छो आहे हुननि जी इंडिया जी रिपोर्टिंग वग़ैरह अहिड़ी छो पई थिए। अवां बि छो जो रिपोर्टर आहियो, वॾो वसी तजुर्बो आहे, भला तव्हां कॾहिं पंहिंजे बारे में ॿुधायो, तव्हां कहिड़ी रिपोर्टिंग करे को वॾी ॾाढो वयूं पाकिस्तान जे हवाले सां या कंहिं रिपोर्टिंग जे हवाले सां। बिल्कुलु असल में ॻाल्हि आहे त उतां जा जेके सरबराह आहिनि मुल्कनि जा, ज़ाहिरी आहे हर मुल्क जो जेको सरबराह हुजे थो उहो पंहिंजे मुल्क जे लाइ बहितरीन कमु करण जी कोशिशि करे पोइ जेके कमु न करे सघंदा आहिनि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं कंदा आहिनि। असांखे जेके मुल्क जा सरबराह मिलिया आहिनि उन्हनि इहो हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा करे ॾेखारियो आहे जंहिंसां न रुॻो क़ौम जो जेको आहे असर बुलंद थियो आहे पर जेके मुल्क खां ॿाहिरि रहंदड़ जेके माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु मुल्क खां ॿाहिरि रहनि था, मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में रहनि था, उन्हनि जो बि जेको आहे असर बुलंद थी वियो आहे, छाकाणि त उहे बि पंहिंजे रोज़गारनि सां, पंहिंजे बिज़नेसनि सां मुख़्तलिफ़ मुल्कनि में पंहिंजी जेका आहे मुल्क जे लाइ कमु कनि था। उन्हनि माण्हुनि जी बि हिकिड़ी जेका आहे हौसला अफ़ज़ाई थी आहे
उतां जा जेके सरबराह हूंदा आहिनि, छाकाणि त उहे जेके आहिनि उन्हनि वटि कुझु नाहे बचंदो त उहे नंढड़ा नंढड़ा मीडिया ते जेके आहिनि पंहिंजा माण्हू छॾे ॾींदा आहिनि जेके अहिड़े क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं कनि था। असांखे अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि करण जी ज़रूरत ई न आहे, छाजे करे त असां वटि जेके लीडर्स आहिनि उहे असांजा मज़बूत लीडर आहिनि, मज़बूत क़ौम आहियूं। जॾहिं बि असां ते ॾुखियो वक़्तु अचे थो, वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त असां वटि पॉलिटिकल जेका जहिड़ो आहे या जेके विक्टिम्स हूंदा आहिनि पॉलिटिकल, उहे सभु जंहिं महिल असां वटि को इंडिया जो हमलो थिए थो या इंडिया जी का ॻाल्हि थिए थी या इंडिया का ॻाल्हि करे विझे थो, त भले उहो ज़िबानी हमलो हुजे, हिकिड़ा त हथियारनि जी हमले जी ॻाल्हि आहे, ज़िबानी हमलो बि थिए थो न, त असां वटि जेके पॉलिटिकल माण्हू आहिनि न उहे सभु हिकु थी वञनि था। ऐं इहा वॾे में वॾी जेका आहे पाकिस्तान जी कामयाबी आहे त पाकिस्तान हमेशह जेको आहे इन हिकु पेज ते रहियो आहे, जंहिं करे जेको आहे असां इन सॼे समूरे प्रोसेस में जेका आहे कामयाबी माणी आहे। ही मार्का हक़ जो जेको ॾियारो आहे उहो गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो ईद जो इवेंट महसूसु थिए पियो, छाकाणि त हिन में मुख़्तलिफ़ मक़सद फ़िक्र जा जेके माण्हू आयल हुया उन्हनि पाण ॻाल्हियूं ॿुधायूं। बिल्कुलु असां वटि ॿिया बि खोड़ सारा उनवान आहिनि। शायदि मीर अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां असांजे लाइ टाइम कढियो दिस मॉर्निंग विद आवाज़ में, अव्हां असांखे प्रोग्राम जे हवाले सां सॼी मुकमल ब्रीफिंग ॾिनी। नाज़रीन, यकीनन असांजा साथी अव्हांखे ॿुधाए रहिया हुया त सिंध जे सुध समा वारे खाते पारां कल्ह के ॾींहं में कराची जे हिकु होटल जे अंदरि इहा तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत सिंध जो वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह, सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, सिंध जी सीनियर वज़ीर फरियाल टालपर ऐं उन सां गॾु जेके MNAs MPs शरीक थिया, शहरी रहमान थिया ऐं उन खां पोइ निसार खड़ो अॻूणो वज़ीर आला क़ाइम अली शाह ऐं उन सां गॾु ॿिया खोड़ सारा महिमान इन प्रोग्राम में शरीक हुया। बुनियादी तौर ते ही प्रोग्राम जेको आहे ऑपरेशन बुनियानुन मरसूस जी जशन मल्हाइण जो ॾींहुं हो ऐं उन करे ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ अदवार में तव्हां ॾिसंदव अहिड़ा प्रोग्राम मैनेज थींदा रहंदा। इन हवाले सां सबा ॿुधाइजो अव्हां। जी बिल्कुलु, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि पर हिते वठंदासीं नंढिड़ो ब्रेक। नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक ऑन मॉर्निंग विद आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नाज़रीन, खोड़ सारा मौज़ू आहिनि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं हाणे छो न खाधे पीते जी थोरी ॻाल्हि कई वञे। जीअं मौसम चेंज थींदी आहे उअं ई कपिड़नि जो कलर, कपिड़ा पाइण चेंज थी वेंदो आहे, उन खां पोइ खाधो बि चेंज थी वेंदो आहे। जेको स्पाइसी असीं घणो खाईंदा आहियूं उनखे घटि करे छॾींदा आहियूं, स्पाइसी शयूं घटि कंदा आहियूं खाइण, ऐं चांहि जो इस्तेमालु थोरो घणो घटि थी वेंदो आहे, मशरूबा जो इस्तेमालु वधीक थी वेंदो आहे। इन सां गॾोगॾु जेको मौसम जो सीज़नेबल फ्रूट आहे उहे असां वटि मौजूदु हूंदा आहिनि, हिन वक़्तु बि आहिनि। वाटरमेलन असां वटि आहे, असां वटि स्ट्रॉबेरी आहे ऐं इन सां गॾोगॾु खोड़ सारा ॿिया फ्रूट्स आहिनि, कंहिंजा नाला खणूं, पर जेको फ्रूट्स जो सरदार आहे, बादशाह आहे, उनजी सीज़न हाणे अचण वारी आहे, बल्कि हाणे हलनि बि था, अचनि बि था। मार्केट में कुझु थोरा नज़र आया आहिनि असांखे, पर चवंदा आहिनि त जॾहिं जून जुलाई जी जो महीनो ईंदो आहे सीज़न तॾहिं हूंदी आहे। ऐं अंबनि जी सीज़न जेका असांजे हिन वक़्तु अचण वारो आहे, अंबनि जो सीज़न उहो कीअं हलंदो, छा असीं उन्हनि में वाध ॾिसंदासीं या वरी खोट ॾिसंदासीं, छो त असां एक्सपोर्ट बि कंदा आहियूं, कुझु इम्पोर्ट बि कंदा आहियूं। ख़ासि करे मीरपुर ख़ासि जा अंब तमामु मशहूरु आहिनि। कॾहिं कॾहिं आबादकार परेशान बि थी वेंदा आहिनि त असांखे कापारी धकु रसियो आहे, असांजो फसल उन तरीक़े सां नाहे साफ़ थियो या असांखे उन तरीक़े सां असांखे पंहिंजा पैसा नाहिनि मिलिया, उपत नाहे थी जंहिं तरीक़े सां असीं सोचियोसीं। सो इन हवाले सां असीं आबादगार सां मीरपुर ख़ासि खां राब्तो कयो आहे। मोहम्मद उमर बुघियो साहब जन असां सां गॾु आहिनि, बहितरीन आबादकार आहिनि, मीरपुर ख़ासि सां हिननि जो तालुक़ु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो मोहम्मद उमर साहब? ठीकु आहियो? सब खैर है, शुक्र अल्लाह जी महिरबानी आहे। जी, तव्हां छा सम्झो पिया त हिन सीज़न में अंबनि जो जेको सीज़न आहे तव्हां जो उहो कीअं थींदो, छा वधीक थींदो या वरी घटि नज़र पियो अचे?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे अर्ज़ु हीअ आहे त अंब जेको सीज़न आहे ॿ ॻाल्हियूं निकिरियूं त हिन साल छा हो जो क्राइसिस हो जेको हर कंहिं फ्रूट जो जी अंबनि जो बि हिते असांजो तक़रीबन सिंध जो 99% बाग जेको आहे उहो ठेकेदार खे ॾींदा आहिनि। ठीकु ठेकेदार हुनखे मेंटेन कंदो आहे, सॼी ॻाल्हि उहो कंदो आहे। सो उहो उन टाइम ते ठीको कोन वियो त उनजे करे जेको हुनखे मर्ज़ लॻो उहो कंट्रोल घटि थियो आहे। उनजे करे तक़रीबन 40% अंब घटि आहे हिते। अच्छा बाक़ी उन खां अलावा ॿी ॻाल्हि जेका नई हींअर सिचुएशन जेका हुकूमत कई आहे उहा इहा कई आहे, अॻे ई जेको अंब असांजो एक्सपोर्ट कंदा हुआ उहो मई जी 20 तारीख़ थींदो, पोइ 22 तारीख़ कयूं, पोइ 25 कयूं, हाणे वरी ईअं कयो अथनि तक़रीबन इनखे 13 जून ते, जॾहिं त असां वटि जेको सिंधड़ी अंब आहे तक़रीबन 20-25 खां फुल मेच्योर थी थो वञे। हूअं बि अव्हांखे ख़बर हूंदी त इलाइक़े जो दारोमदार आहे। जीअं मीरपुर ख़ासि मंझि हर फसल जेको आहे महीनो खनि अॻु थो लहे, न त 15 ॾींहं त घटि में अॻु लहे थो। त मीरपुर ख़ासि जो अंब जेको सिंधड़ी आहे उहो जून जे 10-15 ॾींहंनि में ख़तम थी वेंदो। सही त इहो एक्सपोर्ट जो जेको फ़ाइदो आहे ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि जेको डिस्ट्रिक्ट आहे ऐं जेको शुरूआत में अंबनि जो बि स्टार्टिंग वठण वारो जेको 1937 में जेको हिते फ्रूट फार्म ठहियो, उन खां पोइ चकियूं थियूं, कलम थिया, पहिरीं देसी अंब हूंदा हुआ, त हिन इलाइक़े खे इहो नुक़सानु पहुचंदो। बाक़ी अंब हिन दफ़े ठीकु थियो आहे, गर्मियूं वधीक आहिनि, उन करे जेको छा आहे जो अंब मेच्योर जल्दी थी वेंदो। ठीकु आहे, त बुगियो साहब इन हवाले सां ॿुधाइजो त अव्हां जे तमामु आबादगार आहिनि मीरपुर ख़ासि लेवल ते हुकूमत जे इन फ़ैसिले खे कीअं ॾिठो वञे थो पियो? इन जे मथां असां वटि ख़बरूं बि आयूं, रजिस्टर्स बि मीरपुर ख़ासि जे आबादगारनि ॾेखारियो आहे ऐं उन जे मथां अव्हां जी हुकूमत सां को राबितो थियो आहे। इन फ़ैसिले खे तमामु आबादगार कीअं था ॾिसनि? इन में छा आहे जो असांजी तंज़ीम आहे, ऐं या सिंध आबादगार डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि जो प्रेसिडेंट, असांजो सिंध जो प्रेसिडेंट आहे महमूद नवाज़ शाह, उहो उन कॉन्फ्रेंस में वियो हो, हुन उते बि ख़दशात ॾेखारिया हुआ त जॾहिं अमीं जून में इनखे ॾियो था त जून में इनखे जेकॾहिं अमीं इनखे सप्लाई करियो था त पोइ सिंध जो अंब पंजाब वारा हुनजो त महीनो लेट हूंदो, उहो बि त गॾु शुरू थी वेंदा हलिया, पोइ कचो त हुननि जो वेंदो, मार्केट ख़राब त हू कंदा न। सभिनी इलाइक़े लाइ हिकिड़ी ई डेट करे था छॾीनि ऐं हुन असां महमूद नवाज़ शाह त मीटिंग में ॿियो टियों ऐं लेटर मथे लिखिया अथऊं, त ॾिसूं हाणे हुकूमत छा थी करे। सही। ऐं अगरि इहो पॉसिबल न थियो मोहम्मद उमर साहब, त केतिरो नुक़सानु थींदो सिंध जे अंब खे? सिंध जे अंब खे टोटल कोन थींदो, हिन में ख़ासि तौर ते जेको थींदो सो मीरपुर ख़ासि या टंडोला यार इन इलाइक़े खे थींदो। तंहिंजे करे जेकॾहिं अंब मेच्योर फुल लही वियो, गर्मियूं थी वियूं, तव्हांखे ख़बर आहे त अंब जेको मेच्योर थींदो आहे उनखे असीं शाख चवंदा आहियूं, ऐं गर्मियूं घणियूं थियूं त पोइ शाखूं अंब मंझि जाम लॻी वेंदियूं आहिनि। पोइ जेको आबादगार हूंदो या ठेकेदार हूंदो या जेको पटण वारो बर्दाश्त न कंदो त खनि उन में अंब शाख थियण में कुझु किरे थी, कुझु लाइण में ख़राब थिए थी, कुझु पखी खाइनि था, नुक़सानु उहो थिए थो। त हू जेकर उन टाइम ते वधीक रखंदो त वरी अंब पची वेंदो लियो, त ॾिसे नुक़सानु त बहरहाल हिनखे आहे, पाण केतिरो थिए थो हिन साल ख़बर पवंदी। वधीक कुदरत खे आहे मंज़ूर जेको ॻाल्हि जी। ठीकु आहे, हालात जेके असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो तक़रीबन केतिरी तादाद में मीरपुर ख़ासि खां अंब एक्सपोर्ट कयो वेंदो आहे ॿाहिरि, ऐं छो जो हिन फ़ैसिले खां पोइ त तक़रीबन केतिरो अंदाज़ो लॻाए थो सघे माली नुक़सानु केतिरो थी सघंदो? मीरपुर ख़ासि ऐं जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई इलाइक़े जी, ॿिन्ही इलाइक़नि जी असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं, टंडोला यार ऐं मीरपुर ख़ासि। टंडोला यार मीरपुर ख़ासि हाणे तक़रीबन अंदाज़े में इहो आउं सही कोन थो ॿुधाए सघां त हींअर माल केतिरो आहे, केतिरो % घटि थिए थो। ठीकु आहे, ऐं अव्हांखे ठली हिकिड़ी कूड़ी फिगर ॾियां, उहा सही कोन्हे, त हिनखे असीं कैलकुलेट करियूं था, ॿियनि असांजी मीटिंग थिए थी आबादगारनि जी, उते पोइ सॼी असांखे ख़बर पवे थी केतिरो अॻे कीअं हो या छा हो, उन में पोइ अव्हांखे सही फिगर पोइ ॾेई सघूं। अच्छा, अंदाज़न तव्हां ॿुधाए सघो था मोहम्मद उमर साहब? हूअं त अंदाज़े असांखे 40% माना मक़सद आहे अंब घटि आहे, 40% इहो क्लियर आहे, ठीकु आहे न? सही। ऐं असां तव्हांखां इहो बि पुछा करणु चाहींदासीं बुगियो साहब, असांखे इहो ॿुधाइजो हे जेका मौसमी तब्दीलियूं वग़ैरह थियनि थियूं पियूं, उन में बि को बाग़नि जे मथां ऐं इन फसल जे मथां असरु पए थो? उन में असरु इहो पए थो न साईं, आउं अर्ज़ु करियां त उन में अॻे हिन टाइम ते छा हूंदियूं, हवाऊं लॻंदियूं हुयूं, हवा लॻण सां छा अंब जो जेको पितो आहे उहो वॾो थींदो। हाणे जेका हवा न लॻंदी त हुन अंब जो पितो नंढो थींदो, माना लाज़मी साइज़ त माल घटि थींदो। ऐं उन खां अलावा
थींदो अञा त आउं तो 42 44 45 वञी थियो आहे जरी घटि ऐं मोस्ट कोन थियो आहे ख़ैर कयो 50 त माना पाणी टस के उन हिसाब सां त पोइ जेको मेच्योर शइ जल्दी थींदी न साईं जल्दी थींदी ख़राब थींदी उन में 20% नुक़सान थी सघे थो साईं। मोहम्मद उमर साहब हर साल असीं ॾिसंदा आहियूं त कुझु न कुझु आहे ई आहे यानी कि फसल खे नुक़सान पहुचे थो या आबादकारनि खे नुक़सान पहुचे थो तोड़े उहो असांजे ॿिज जे तरफ़ां हुजे खाद हुजे मौसम हुजे थी या वरी पाणी जी सूरत हाल हुजे थी कुझु बि ओवरऑल छा हुजणु खपे हुकूमत जे तरफ़ां त जीअं आबादकारनि खे नुक़सान न पहुचे? हुकूमत जी प्लानिंग त आई कोन्हे न ॻाल्हि जो मक़सदु आहे कणिक जीअं पोखिजे थी हुकूमत हाणे हीअ रुॻो IMF जे डप खां मट कढे वेठा आहिनि। हिकिड़ी शइ वाहिद ज़मीनदार आहे जेको पंहिंजी शइ तयारु करे मार्केट में खणी थो वञे पोइ हुनखे जेको मिले न त ॿी प्रोडक्ट जेका बि थिए थी उहा पंहिंजी ठाहे ख़र्चु लॻाए सभु करे प्रॉफिट रखी चवंदा आहिनि बाबा हेतिरे जी जेको वठे सो वठे जेको न वठे सो न वठे त हिन ज़मीनदार जो जेको सिस्टम ई कोन्हे न सही न असां लाज़मी मार्केट खां सवाइ ॿियनि कोन था ॾेई सघूं या मार्केट में एक्सपोर्ट जीअं पटाटे वारनि सां हालत थी किनू वारनि सां हालत थी उन्हनि सां उहे बि ज़मीनदार आहिनि न ॻाल्हि जो मक़सदु आहे कणिक सां जी पोज़ीशन थी कणिक जी पॉलिसी आई कोन्हे पॉलिसी जो मक़सदु इहो हूंदो आहे त अॻे जेकर गवर्नमेंट प्रोक्योरमेंट कंदी हुई त उन सां मार्केट लेवल कंदी हुई उहा मार्केट लेवल त करे कोन थी न जेको वापारी आहे जेको खपे जेतिरो वठी रखी छॾे ऐं हाणे थियो इहो वापारी वटि सिस्टम वञी थियो न जो हिननि कंपनियूं जेके खोलियूं हुकूमत इहो बि जहिड़ो वापारनि खे हथी ॾियारणी थी न ज़मीनदारनि खे छाजी हथी ॾियारणी थी हाणे जेकर 3500 रुपए में वठंदा घणो करे कणिक मिले नहीं कोन थी सिंध में पंजाब वठनि था त 3500 वारी अॻिते हली 4000 विकणंदा न माना प्रॉफिट त हुननि जो थियो न। ठीक है उमर साहब इहो ॿुधाइजो पाकिस्तान में सिंध में जेको अंब विकिणो थींदो त उनजे मथां आबादकारनि केतिरो प्रॉफिट रखियो आहे आवाम खे को सस्तो अंब बि मिलंदो इन दफ़ो या महांगो छो जो अंब महांगाई थी वई आहे बादशाह आहे फलनि जो त असां त वरी असां बि शौक़ीन आहियूं माण्हुनि खे अंब सस्तो मिलंदो माण्हुनि खे जेको अंब प्रॉफिट मां आऊं अर्ज़ करे वञा न जी असां प्रॉफिट रखी कोन था सघूं अच्छा का बि शइ आहे न अंब जी पेती भरे मार्केट में मोकिलींदासीं खपे 2000 में विकणनि खपे 3000 5000 ठीक आहे ज़मीनदार जेको वस्तु ई कोन थो हले न साईं मार्केट में जेका ॿोली लॻी जेतिरे थी बाबा वठी हलिया बाक़ी एक्सपोर्टर जेके हींअर ईंदा आहिनि जेके उहे ईंदा आहिनि उहे पोइ ख़रीदारी कंदा आहिनि रेट निकिरंदो आहे अॻे बि जो 5000 रुपया मण निकितो सिंधड़ी जो पोइ 6000 रुपया मण निकितो उहा ख़रीदारी उहा ई साॻी कनि था बाक़ी हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका थिए थी न मिसाल ज़मीनदार खे जेको असांजो मंडी में माल वञे थो का बि शइ वञे थी जेको उन में जे असां जेका शइ ॾियूं था उहा ॾियूं था 200 रुपया मण माण्हू उहा वरी वठे थो जेको आहे उहो 500 रुपया मण सही त किलो जे हिसाब सां असुल क़ीमत त हू जेको असां इहो सिस्टम कोन्हे हुनजो बि ॾोह कोन्हे सही जेको ठेले वारो आहे हू बि ज़रूर पंहिंजी बचनि जी रोज़ी उन मां कमाईंदो न 2000 रुपया असांजो सिस्टम कोन्हे न को सिस्टम आई कोन्हे वॾियूं हुजनि एक्सपोर्ट माना मंडियूं हुजनि स्टोर हुजनि उते मोनोपोली न हुजे त उनखे कुझु प्रॉफिट हुनजो जेको घटि थिए ऑटोमेटिक मथे थी थो वञे सही का बि शइ मंडी में ॾियूं था 5 रुपए में 5 रुपया किलो उहा साॻी 20 रुपया किलो 25 रुपया किलो मिले पई शहर में त ज़मीनदार खे त कुझु कोन मिलियो न त हिन जो मथां चेक एंड बैलेंस उमर साहब छो न आहे हुकूमत जे तरफ़ां या जेके आबादकारनि जी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो कोई इक़दामात वग़ैरह अहिड़ो साईं हाणे आबादकार ज़मीनदार त घणेई त करे थो जीअं आउं मिसाल ॾियां जी कमन कैन शुगर कैन जो शुगर कैन जो एक्ट ठहियल आहे कानून आहे मक़सदु असां आबादकार बोर्ड वारा इन ते अॻे वेंदासीं त उन ते अमल थींदो कोर्टनि मां कुझु रिलीफ मिलंदो कोर्टूं हुननि खे चवंदियूं हुयूं त बाबा रेट मुक़ररु कयो कानून मुंहिंजो करिणो अथनि न साईं असां ॿियो पंहिंजी ॻाल्हि कोन था करियूं उहो हली हली बीठा आहियूं 2 साल असीं हलायूं मीरपुर ख़ासि हाई कोर्ट मंझि कोर्ट ऑर्डर बि थी करे त बाबा कैबिनेट मीटिंग करे 15 ॾींहंनि मंझि रेट मुक़ररु कयो नथी करे हुकूमत हाणे छा एतिरो त असां ज़मीनदार बाक़ी छा करे ॿाहिरि निकिरे रोडनि ते डंडा खाईंदो पोइ जेको आहे जेतिरे में आहे उड़ी मुड़ी करे ॾेई था छॾीनि छा कजे इहा ॻाल्हि ऐं कोर्टनि मां अॻे इंसाफ़ मिलंदो रिलीफ मिलंदो हाणे उहो बि कोन पियो मिले इहो साईं सिधे ॻाल्हि ॿुधायूं थो 2 साल थिया आहिनि कोन थो मिले ठीक है मोहम्मद उमर साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आवाज़ टीवी खे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं आला अहवाननि ताईं पंहिंजो बि आवाज़ पहुचायो उमेद कयूं था त तव्हांजो इहो मसलो जल्द अज जल्द हल थी वेंदो नाज़रीन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं अंब
अचण जेको आहे उहो मसलो नाहे, पर अंब विकिणण बि मसलो नाहे, पर जेको ॾिसो ही जेको प्रोसेस खां गुज़री अंब असां ताईं पहुचे थो उहो केॾो न मसलो आहे। मुबशिर ऐं खणी सिर्फ़ खाई वेंदा आहियूं, असांखे लॻंदो आहे त अंब महांगा हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि डिस्कशन जे दौरान साम्हूं आई, अलाह करे ईअं ई थिए जीअं उमर बुगियो साहब ॿुधायो त अंब सस्तो मिलण जा इम्कान आहिनि। त यकीनन अंब त जेको आहे उहो तमामु फ्रूटनि जो बादशाह आहे। त हूअ अंब मुख़्तलिफ़ नस्लनि जा थींदा आहिनि। सिंधड़ी बि असां ॿुधो आहे, लंगड़ो बि ॿुधो आहे, चौंसो बि ॿुधो आहे। सवा तव्हां कहिड़ो अंब खाईंदा आहियो? मां जंहिंजो नालो खयो चौंसा अंब। अच्छा ठीकु आहे। उहे इहो लंगड़ो अंब थोरो नालो ईअं अजीब न आहे। लंगड़ो असां नंढा हूंदा हुआसीं त असां ॾिसंदा हुआसीं जॾहिं अंब अम्मा सां जॾहिं वठण वेंदा हुआसीं त असां अंब खणी ॾिसंदा हुआसीं काथां लंगड़ो आहे, असांखे नज़र नथो अचे। हालांकि मिठो उहो बि हूंदो अथव पर साइज़ में नंढो हूंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। चौसो अंब वाकई में ज्यादा मशहूर आहे ऐं बिल्कुलु माण्हू इलाही ज्यादा शौक़ सां खाईंदा आहिनि। लेकिन ख़ासि जेको सिंधड़ी अंब आहे उहो इंटरनेशनली सतह ते पाकिस्तान जो मशहूर आहे ऐं छो जो हुनजो साइज़ वॾो हूंदो आहे, ज़ाइको हुनजो परफेक्ट हूंदो आहे ऐं ज्यादातर एक्सपोर्ट क्वालिटी में बि असांखे ॾिसण में आयो आहे। ईंदो बि देर सां आहे। हा बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं ॿी जेका ख़ासि ॻाल्हि आहे मीरपुर ख़ास जे हवाले सां, उते हर साल नाज़रीन मैंगो फेस्टिवल बि लॻायो वेंदो आहे जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मैंगोज़ जा स्टॉल लॻाया वेंदा आहिनि। हुकूमती सरपरस्ती जे अंदरि उहो फेस्टिवल लॻंदो आहे। इहो फेस्टिवल जेके आहिनि त पूरी सिंध में लॻंदा आहिनि। हा, कराची में बि खोड़ सारा अहिड़ा फेस्टिवल लॻंदा आहिनि जिते प्राइस रखी वेंदी आहे त 1% जी हेतिरी प्राइस आहे। हाणे इंसान केतिरो अंब खाईंदो? बिल्कुलु ईअं ई आहे। असीं सोचींदा आहियूं त 3-4 खाई वेंदासीं पर न खाई सघंदा आहियूं। ऐं अहिड़ा फेस्टिवल्स खोड़ सारा हाणे लॻण वारा आहिनि। ॿार उते एंजॉय कंदा आहिनि। हाणे त मैंगो डे बि जेको आहे त स्कूल्स में सेलिब्रेट कयो वेंदो ऐं ॿुधायो वेंदो त मैंगो छा आहे। ॿारनि खे नंढियूं नंढियूं टी शर्ट्स पाराई वेंदियूं आहिनि। ख़ैर खोड़ सारा मरहला आहिनि जेके हलंदा रहंदा असां सां गॾु। ज़िंदगी रही त नाज़रीन ॿीहर मिलंदासीं असांजे आवाज़ टीवी जे मॉर्निंग शो जो टाइम पहुतो आहे पंहिंजे पुॼाणी ते। सो मुबशिर हुसैन ऐं सभु आबरो तव्हां खां वठंदा इजाज़त। बिल्कुलु इंशाअल्लाह वरी हाज़िर थींदासीं सुभाणे नए उनवान सां गॾु, नए मौज़ू सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।